अस्सलाम वालेकुम एवरीवन, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, मज़े में आहियो? उमेद जेके जिते बि आहियो सभु ठीकु हूंदा, मज़े में हूंदा ऐं ईद जूं लख लख वाधायूं हुजनि तव्हांखे। ईद उल फितर रोज़नि वारी ईद गुज़री ऐं रोज़ा सभु रखियासीं, ॾाढो मज़ो आहे। मूंसां गॾु हमेशह वांगुरु असां स्पेशल ट्रांसमिशन में दुआ मेमन हूंदी आहे, त वन एंड ओनली दुआ मेमन गॾु आहे। दुआ तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि, लख लख सभिनीनि खां मुबारक पहिरियों अस्सलाम वालेकुम टू यू ऐं अस्सलाम वालेकुम टू वालेकुम। ऑल ऑफ यू जेतिरा बि असांजा सिंध में आहिनि, सिंध खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक। ऐं जेको लॉकडाउन में पाकिस्तान न अची सघिया आहिनि हुननि खे बि ईद मुबारक। जेको असांखे ॾिसनि था असां सां एज़ अ फैमिली मेंबर जॉइन करे KTN जॉइन करे असां सां गॾु थियनि था, असां वटि अचनि था, इलाही असांजी ख़ुशियुनि में शरीक थिया अथनि, ईद खे ईद करनि था। त सभिनीनि खे ईद मुबारक, तव्हांखे बि ईद थैंक यू मुबारक। सो मच, ॾाढा सुठा था लॻो ऐं ज्वेलरी बि ॾाढी सुठी पाती आहे तव्हां माशाल्लाह, सिल्वर कलर जी ब्लैक एंड माशाल्लाह हमेशह वांगुरु तव्हां गॉर्जियस था लॻो। थैंक यू सो मच, तव्हां बि इलाही ख़ूबसूरत था थैंक यू लॻो। सो मच। कीअं रही तव्हांजो रमज़ान शरीफ़, कीअं गुज़रियो? अल्हम्दुलिल्लाह रोज़ा सभु रखिया ऐं इलाही सुठी ईद गुज़री माशाल्लाह जेको गुज़री। ऐं रमज़ान बि तव्हां ॿुधायो, मिठो वग़ैरह खाधो, ईदी वग़ैरह ॾिनी, वरिती, छा कई? सर मिठो त खाधोसीं इलाही, मिठो बि खाधोसीं ऐं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि ॾाढा बहितरीनु। हिन दफ़े अलाह साईं जी बरकत रही, अलाह साईं जी महिरबानी करम नवाज़ी, तो रमज़ान शरीफ़ फील ई कोन थियो। मतिलबु ओवरऑल जीअं अक्सर करे गर्मी या वग़ैरह, ओवरऑल हिन दफ़े रोज़ा ॾाढा सुठा गुज़रिया ऐं ॾाढो मज़ो आयो। डेफिनेट रहमतनि जो मग़फ़रत जो महीनो हुयो बिल्कुलु। ऐं अलाह साईं असांजी इंशाअल्लाह जेका बि इबादत हुई अलाह साईं क़बूल करे। आमीन, जेके ॾिसण आमीन। वारा आहिनि, हा, ऐं उनखे अलावा मिठाई बि अची चुकी आहे ऐं उन सां अलावा ॾाढो मज़ो कंदासीं अॼु। ऐं ईद जी ॾाढी स्पेशल ऐं मिठा माण्हू बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। ईद हुजे, मिठाई हुजे ऐं मिठा मिठा माण्हू असां सां गॾु हुजनि त इलाही ईद स्पेशल थी वेंदी आहे। सो मिठनि माण्हुनि जो तारुफ़ तव्हां चओ, तव्हां ई स्टार्ट कयो और कुझु पंहिंजे दोस्तनि जो बि कराईंदो। बिल्कुलु बिल्कुलु, सिंध जो न वर्ल्ड जो तमामु सुठो नालो, तमामु सुठो सिंगर ऐं तमामु सुठो इंसानु तुफ़ैल संजानी साहब असां वटि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ईद मुबारक सर, ईद मुबारक तव्हांखे। खैर मुबारक तव्हांखे बि। एॾो सुस्त छो आहे? तव्हांजी तबियत ख़राबु आहे, गोश्त घणो खाधो आहे, मिठाई घणी खाधी आहे? सुस्त न आहियूं जी, ईद आज़ारी ॻाल्हि आहे। ईद जी वजह खां सॼी राति जागड़ो थो पए। ईदी ॾेई ॾेई सुस्त त न थी। तव्हां वटि जॾहिं पहुताऊं त मिठाई हाणे नसीब थींदी। खाराईंदासीं। मिठाई असां वटि ई नसीब थींदो, तव्हांखे ॿिए हंधि नसीब कोन थींदो तव्हांखे। ऐं तव्हां मिठो खाईंदो, मां वाइदो थो कयां, ऑन एयर वाइदो कयो, तव्हांखे सॼी प्लेट खाईंदो। जेकॾहिं तूं मुंहिंजी शर्त मञी त मां सॼो मिठो खाई। मां काशिफ इन जो 2007 खां वठी हिकिड़ो कमु आहे ऐं कंदसि कोन, पर हिन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां नेक्स्ट गेस्ट जे बारे में माशाल्लाह तमामु सुठी सिंगर, तमामु सुठो नालो, मुंहिंजी आपी, मुंहिंजी अदी, मां जेको बि चवां घटि आहे। असां सां गॾु आहे मार्वल ऐं अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। वालेकुम सलाम ऐं ख़ैर मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक। ऐं माशाल्लाह असांजे सिंध जो तमामु सुठो आर्टिस्ट अदो तुफ़ैल हिते मौजूदु आहे, सीनियर आहे। तव्हांखे बि अदा ईद मुबारक। ईद अदा तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। ऐं जेकी असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनीनि खे बिल्कुलु, ऐं वरी टी शख़्स जो तारुफ़ कराईंदो हलुसि, उन जो तारुफ़ जो त मोहताज न आहे। डेफिनेट असांजे यूथ जी कशिश KTN स्टार्ट थियो हुयो, उन्हनि जो साथी, उन दौर खां हिकिड़ो साथी रहियो आहे ऐं तमामु हिकिड़ो टैलेंटेड आर्टिस्ट, तमामु सुठो होस्ट, तमामु सुठो मॉडल, तमामु सुठो इंसान, तमामु सुठो डायरेक्टर ऐं इलाही साल 11 साल खां असां सां विछड़ियल हुयो। ऐं उनखे अलावा 11 साल इंटरनेशनल हुयो, कॾहिं इंग्लैंड रहियो त कॾहिं बेल्जियम रहियो त कॾहिं हॉलैंड रहियो, दिन फाइनली उहो इटली को सेटल्ड हुयो। ऐं उनखे अलावा उते हिन रैपिंग स्टार्ट कई। डेफिनेट म्यूज़िक जी हिकिड़ी सिंफ आहे, सो असांजो पंहिंजो डेफिनेट उनखे तारुफ़ जेतिरो बि करे। लश जो तमामु सुपर स्टार करेक्टर हिकिड़ो लश ड्रामो स्टार्ट थियो असां वटि सिटकॉम, उनजो करेक्टर असां सां गॾु सजी दानिश भुट्टो गॾु आहे। ही इज़ माई गुड फ्रेंड ऑफ माइन। सो वेलकम बैक टू पाकिस्तान, वेलकम बैक टू योर फैमिली कशिश TV, KTN TV। ऐं ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। गुड टू सी यू। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। तव्हां सभिनि खे बि ईद मुबारक। सुफ़ैल भाउ ईद मुबारक, अदी तव्हांखे बि ईद मुबारक। ऐं ॾाढो सुठो लॻो, काफ़ी टाइम खां पोइ मां पाकिस्तान आयो आहियां ऐं अॼु बि KTN असांजो ओड़ी फीलिंग्स, ओड़ा ई शो ऐं उहो ई प्यार। बेशक, बिल्कुलु। ऐं ॾाढो सुठो फील थो कयां, ॾाढो सुठो फील पियो थिए। इलाही अरसे खां पोइ आयो, पंहिंजा दोस्त तुफ़ैल खां मिलियो, मार्वल सां आहे, सॼा दोस्त स्टूडियोज़ में वेठल ईद करे मतिलबु काफ़ी टाइम खां पोइ तव्हां ईद कई आहे, त तव्हांखे कीअं थो फील थिए? मतिलबु पंहिंजनि सां ईद करे वरी हो टाइम बैक थी वियो आहे, हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे, असां सां एक्सप्लेन कयो। छा आहे, जेको ईद जो मज़ो असांजे पंहिंजे मुल्क पाकिस्तान सिंध में आहे, उहो किथे बि न आहे। एग्ज़ैक्टली, उहा मोहबत, उहो कल्चर। 22 ईदूं तव्हां जेको ॿाहिरि कयूं आहिनि यार, हू ईदूं बि सुठियूं हुयूं, उते बि मुस्लिम्स आहिनि, असांजा भाउर आहिनि, पर जेको मोहबत हिते आहे उहो वधीक पंहिंजनि सां
तव्हांखे ख़बर आहे सिंधी ॻाल्हाइण भाकुर सिंधी भाकुर उहो तव्हांजे नसीब में नाहे करोना आहे तव्हांजे भाकुर नसीब में मना आहे नाहे। उहो 2007 खां कोरोना केॾी बि दुश्मनी करे पर सिंधी भाकुर पाईंदासीं। सिंधी भाकुर तव्हांजी ख़्वाहिश पूरी न थींदी जेसिताईं तव्हां चश्मो न लाईंदव। तव्हां चश्मो लाहे करे चश्मो पाए करे तव्हां जेके कयो था न इहा आउं सम्झी वियुमि। ग़लति आहे, मां पहिरियों ई चयो तव्हांखे। असल में छा आहे जी ईद जी ख़ुशी में घटि माण्हू ईद जहिड़ो त लॻे न। असल में हुननि जो चश्मो पाइण जो मक़सदु असल में छा आहे छा आहे? मगर छा मां ॻाल्हाए वठां अगरि तव्हांजी इजाज़त हुजे जी 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 मतिलबु वो चश्मो हुई करे मतिलबु कंहिंखे बि ॾिसण न त ख़बर न ख़बर पए न पए। खुफ़िया नज़रे। चश्मे सां दुआ मूंखे पंहिंजो बचपन यादि अचे पियो, ॾाढा ॻाढ़ा पीला। मां तव्हांखे रिमाइंड कराए हाणे बि तव्हां छॾियां बचपन ई में बचपन आहियो, वारो तुंहिंजा दौर हली वियो आहे पोइ बि तव्हां ॿार फील कयो था। खान मुंहिंजे साहब पाण खे भला- त सही आहे। ऐं तुफ़ैल भाउ चश्मे मां मिठाई खे ॾिसे थो ॾिसे असांखे ख़बर आउं कोन थी पए। चए आउं खारायां सॼी मां सॼी खारायांसि चवे खाईंदे मेन मक़सदु इहो ई आहे। न खाईंदे सॼी। अच्छा हाणे एॾा ख़ूबसूरत माण्हू वेठा हुजनि ऐं आउं चवंदो हिकिड़ो स्टार्ट असांजे जेके हाज़रीन नाज़रीन उन्हनि खे बि ईद जूं लख लख वाधायूं हुजे उहे बि इंतज़ारु कंदा हूंदा। बेशक ऐं छो न हिकिड़ो दुआ गानो ॿुधजे। बिल्कुलु तव्हांखे साड़ त कोन थो थिए तव्हां बि सिंगर आहियो। मूंखे साड़ छो थींदो माशाल्लाह अदी मार्वल और उस्ताद अलादा जेको आहे मां त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाई वेंदी आहे करे करे उहो बस त ठीकु हुननि जे घर मां वठी ईदी बि वठी आई आहियां। हमेशह मूंखे सम्झाईंदा तव्हां आहिनि ईदी सेखारींदा आहिनि। ईदी ॾियो था मां ईदी छो ॾियां मां पाण वठी आई आहियां ज़ोरी उस्ताद खां अलॻि पोइ मां वलापी खां आदत तो फेल के मां ताड़े वेठी आहियां मां हिते पकाई करे वई। वठंदसि हा, सही। ईदी छो छॾंदमि छा? चङो ख़ुदा हाफ़िज़। अच्छा गानो ॿुधायो ईदी में गानो आहे ईदी साईं। में तव्हां गानो ॾेई हाँ छॾियो हाँ न लायो ईदी में तव्हां गानो खां आहे। भली त मार्वल आपी आहे उस्ताद आहे ॾेई थी अच्छा चलो छॾियो। हिकिड़ो गानो बि थी वञे थो आहे। बिल्कुलु मूंखे वेट नथो थिए वीवर्स खां बि वेट नथो बिल्कुलु थिए। हिकिड़ो गानो ज़रा असांखे थोरो जोश असांजा ॾिसण वारा पहिरियों त तव्हां सॼी टीम खे सॼी भाई तमामु बहितरीनु मुंहिंजी पसंदीदा कलाकार मुंहिंजे बराबरि में वेठी आहिनि ऐं आंधी कैमरा बि आहिनि कैमरा जेके बि दोस्त उन्हनि खे बि लख ईद मुबारकूं सॼी कशिश के टीम जी सॼी सथ खे लख ईद मुबारकूं हुजनि। ऐं मां चाहींदुसि त जीअं असांजो स्पेशली रवाज रही आहे ऐं सिंध धरतीअ में हमेशह कंहिं सूफ़ी कलाम सां या धमाल सां या उन सां स्टार्ट वठंदो आहे त उन तरीक़े सां इन शइ जो स्टार्ट जी, जी। वठंदासीं। जी मौला जी मौला जी मौला जी अवल अल्लाह अलीम अलाल मजूद कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक़ रब रहीम सो सारा है सच्चो धनी जय हमद हकीम करे पान करी जोड़ियूं अली से प्यार करते हैं तेरा एहसान है मौला हमारे पास बख्शिश का यही सामान है मौला दरे शाह नजफ छोड़ दे जन्नत के बदले में ये सौदा हम नहीं करते हमें नुकसान है मौजे चुमीचे हो चपन तो मथा जे मुश्किलूं अचन नारा हैदरी लगाए जा तू सदा अली 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 अली
हुई ॾिनी अमा मूंखे लोरी हुई ॾिनी अमा तूं सदा अली अली कजां तूं सदा अली अली कजां जित भी पाक महफिलूं सजन ऐं मलंग मौला जा मिड़न जित भी पाक महफिलूं सजन ऐं मलंग मौला जा मिड़न नारा हैदरी लगाए जा नारा हैदरी लगाए जा तू सदा अली अली कजा तू सदा अली अली कजा मूंखे लोरी हुई ॾिनी अमा तू सदा अली अली कजा तू सदा अली अली कजा माओ जे चुमी चयो जपन तो मत मुझे मुश्किलूं अचन माओ जे चुमी चयो जपन तो मत जे मुश्किलूं अचन तो मत जे मुश्किलूं अचन नारा हैदरी लगाए जा नारा हैदरी लगाए जा तू सदा अली अली कजा तू सदा अली अली कजा मूंखे लोरी हुई ॾिनी अमा तू सदा अली अली कजा 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 वाह सर वाह खान साहब वाह जी शुरुआत कई तो शुरुआती माशाल्लाह आईडी थी आहे त वाह वाह सर मज़ो आयो इलाही सफ़ा सजी साहब तव्हां अरे ॾियो ॾाढो कीअं मज़ो फील थिए तव्हांखे ओ माय गॉड यार मां त हिननि जो फैन थी वियुमि उहो फैन हुयासीं अॻिमें पर अञा थी वियुमि लाइक कवर कयो आहे इहो झटको लॻी वियो हा मतलब वधीक परसेंटेज वधी वई आहे असांजी हा न तव्हांजी माइक ऑन अच्छा एक्चुअली मां तुफ़ैल इमोशनल थी वियुमि पहिरियों ऐं माना मारोल मूंखे बार बार इशारो कयो मज़ा रोए छो थो मज़र खे छा थी वियो नालो ई अहिड़ो मां नालो हिकदमि तव्हां कयो त मूंखे पंहिंजी अमड़ यादि अची वई यार असल में मां असांजी म्यूज़िक जी दुनिया जा माण्हू आहियूं तव्हां बि म्यूज़िक जी दुनिया जा माण्हू आहियो लिसनर बि आहियो ॿुधंदा बि आहियो असीं कलाकार वेठा आहियूं त असांजी सिंध धरती जो हिकिड़ो रवाजु रहियो आहे म्यूज़िक जो जॾहिं बि कंहिं बि महफ़िल जो आगाज़ कबो आहे कंहिं सूफ़ी कलाम सां हा बिल्कुलु पोइ उन खां पोइ खणी मालिक जे शादी नाले सां जेको start हा कजे, हा, बिल्कुलु। त ही दुआ हुई बिल्कुलु। अमर जे तरफ़ां दुआ हुई तूं सदा अली अली कजां ऐं ख़ूबसूरत महफ़िल ऐं तव्हां जहिड़ा क्या सर बात लव है। यू सर ऐं हालांकि ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां सजी भाई सभ खां वॾी ॻाल्हि आहे त मूंखे बसि सिर्फ़ु SOP जो ख़्यालु न हुजे हा ऐं मार्क्स त मां हीअं न विझी आहियां न त मां हिन सां अहिड़े तरीक़े सां ईद मिलां हा त जेका ईद थींदी आहे जेकी ईद जी जेका फीलिंग्स आहे सो इट वाज हिकिड़ो टूर जी हिकिड़ी स्टोरीज़ आहिनि असांजी मेमोरीज़ आहिनि तुफ़ैल भाउ ऐं असां ऐं काशिफ़ वाघाणी टोटल इंटायर KTN जी टीम हुई सो सिंध सुपर स्टार जी फर्स्ट सीज़न कईसीं हुन जेके तव्हांखे किसो ॿुधायूं था मारोल बि ॾाढो एक्टिव लॻी पई आहे न एक्टिव मेंबर लॻी पई आहे बाक़ाइदा न अॼुकल्ह PUBG खेॾंदा आहियो तव्हां PUBG प्लेयर आहे इहे अरे मां खेॾंदो आहियां मारोल PUBG प्लेयर मां खेॾंदो आहियां मुंहिंजो फोकस थी वियो आहे तव्हां ते मसलो छा आहे सर इहो मज़ाक और फन आहे। मसलो मसलो का ज़रूरी ॻाल्हि आहे ॿुधाइनि त था। सही असांखे थोरो सीक्रेट ॿुधायो न थोरो सबर त अच्छा, कयो फेस त ॾिसो न कुझु होरे ईदुनि में कुझु ॻाल्हियूं जेके रहियल हुयूं
ऐं हिन असां सां के जेके प्रॉमिस कया हा हा मदद से ठार प्रॉमिस कया हा उन जो काशिफ वाघाणी ख़ासि गवाह आहे ऐं उन में काफ़ी ॻाल्हियूं मां सोचियुसि पियो त हे जेको हाणे 2021 आहे शायदि शायद और वरी खुशी जो साल अचे। कोरोना मेरा हर बार ये कहने को बेकरार है वो वादा ही कोरोना क्या प्यार। वो वादा ही क्या जो वफ़ा हुआ इहो ई चवंदो आउं त इहो ई चवंदुसि छो न मारोल खां गानो मारोल तव्हां छा था ॿुधायो बस हाणे मां छा ॿुधायां माशाल्लाह तमामु- स्टार्ट बि तमामु- मौला तमामु बहितरीन मुश्किल artist। कुशा अली जे नाले सां थियो आहे माशाल्लाह त सूफ़ी बोल आहिनि ॾाढा सुठा बोल आहिनि वाह, बिल्कुलु मां बि तव्हांजे ॾाढो सही ऐं उस्ताद आहिनि सीनियर आहिनि जेके ॾिसनि पिया सभिनी खां इजाज़त अंदर कलमा कुल कुल करदा इश्क पढ़ाया कलमा हूँ 14 तबक कलमे दे अंदर कुरान किताब इल्मा हूँ काने कप की कलम बनावण लिख ना सकन कलमा हूँ बाहुई हो कलमा मैनू पीर पढ़ाया जरा न रैया कहूँ ओ आवाज आशिक हजारिया शिकी हजारियाँ ओ बाजा शिकी हजारियाँ ऐसा जी यारी का पुल बैशन ऐसा जी यारी का पुल बैशन असुल का आवाज बानी असुल का आवाज बानी की बंदी बेकारी का पुल बैशन की बंदी बेकारी का पुल बैशन सड़ी पैसिक में ई दिल बेचारी का पुल बैशन आवाज आशिकी गजारिया ओ आवाज आशिकी गजारिया के आज्ञा
वाओ इलाही मज़ेदार ऐं ख़ूबसूरत जेको सॉन्ग हुयो हुन में तव्हां छा पिया सोचो मतिलबु हिकिड़ो जेको आहे न बैक अलाए कहिड़ी सोचनि में हुयो वाह केरु यादि अची वियो हिननि यादि मां त ॻोल्हींदो आहियां मतिलबु इहा छा वॉइस ॻोल्हंदा आहियो तव्हां मतिलबु असां यार मां वॉइस complete थी कयां। वॉइस आशिक ऐं हज़ार आहिनि। गाना ऐं तव्हांखे ख़बर आहे यूरोप में ॻोल्हण सची बि ॾुखिया भाई आहिनि। इटली में रही करे हिकिड़ी ख़ूबसूरत दोशीज़ा सां किथे मुलाक़ात थी हिनजी जॾहिं हिन जी मुलाक़ात थी त हिन सोचियो त इहा मुंहिंजी आहे जॾहिं 11-12 माण्हुनि सां मिलण जे लाइ आया पोइ उन खे ॾिसी किथे आवाज़ आशिक़ हज़ार। हो त आहिनि पर हो छा पिया सोचण मां ॿुधण बि चाहियां हुनखे ॻाल्हाइण ॾियो ॿुधायो ॿुधायो न सोचां सुठो पियो मज़ो पियो अचे ऐं मां कॾहिं न चवां कि न सोचो सोचो छा तो मां हिननि खे ॾाढो फोकस थियल आहे मुंहिंजी सोचनि ते कुझु इहा बि परेशानी आहे एतिरो मज़ेदार सॉन्ग हुयो न त इंसान घुम थी वेंदो न मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं ॾाढी सुठी फीलिंग्स मां त चवां थो की मां हाणे मोबाइल रिकॉर्ड करे वठां। माशाल्लाह न तव्हां बि रैपिंग स्टार्ट कई आहे बिल्कुलु। इट्स अ वेरी डिफरेंट ॾाढी हिकिड़ी ऐं हा डेफिनेट ॾाढी उन ते बि ईंदासीं हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे मां चवां थो ब्रेक वठो ब्रेक खां वापसि कचेरी कंदा जी नाज़रीन किथे बि न वञिजो असांखे छॾे वापसी मोटूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर सभिनीनि खे भली कार वेलकम ऐं ईद मुबारक जेको जेको हाणे असांखे जॉइन कयो आहे उन्हनि सभिनीनि खे ईद मुबारक जेको ॾींहं में आहिनि परॾे में आहिनि उन सभिनीनि खे ईद मुबारक मज़र दुआ जी ईद मुबारक अहिड़ी आहे न दुआ जी न सफ़ा को नंढो ॿारड़ो ॿुधाईंदो हुजे क्यूट सो ॿारड़ो कोई ईद मुबारक ईंदो हुजे ऐं तव्हांखे ईद मुबारक अल्हम्दुलिल्लाह आई एम क्यूट डेफिनेट नो डाउट यू आर क्यूट 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 बस तव्हां खोट सारा क्यूट आहे मुंहिंजी ॾाढी पकी आहे ॾाढी यार मां क्यूट cute न न यू आर क्यूट नो थैंक यू नो नो वी आर द डोंट बेस्ट बी फ्रेंड्स जेलस ओके मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि आहे मज़ार कूड़ सुठो ॻाल्हाईंदो आहे यार आऊं माना इलाही कूड़ ॻाल्हाईंदो छा मतिलबु आहे तव्हां कूड़ था ॻाल्हायो हुननि सां हा मैं तुम्हारे कूड़ थो ॻाल्हायां एक्चुअली मां ई मज़र हमेशा आई एम चेंज हलो बाबा मां क्यूट न आहियां तव्हां आयो अॻियां तव्हां आयो माशाल्लाह हमेशा अल्लाह से के आऊं मज़ाक पियो कयां हलवा ॾियो हलवाल ईद जो हलवाल ॾियो ईद जूं ख़बरूं ख़र्चूं केतिरियूं ॾिनव केतिरियूं वरितव छा न पर ही क्यूट लगे थी बाकी असां सभु छा तव्हां जेको आहे सुपर क्यूट बि आहियो तव्हां जेको न हिकिड़ो नालो आयो दिमाग़ में मूंखे तव्हां शेयर कंदमि थोरी लॻे थो को कमु फाथो आहे खान साहब हमेशा आऊं मावलापी मूंखे तव्हां सां उम्मीद न दुआ मार्वल जो हमेशा थैंकफुल आहियां मेरी छोटी बच्ची मार्वल खे हमेशा आऊं जॾहिं बि फ़ोन कई आहे त हमेशा ॾाढो रिकॉर्ड कयो ऐं शोज़ जे लाइ पेमेंट जेके ₹1,00,000 हूंदे ऐं बार्गेन करे वेंदो आहिनि हमेशा मूंखे रिकॉर्ड कंदा त पहिरियों ॾियो हलवाल तव्हां ख़र्ची ॾिनी वरिती ईद त्योहार जेको आहे पहिरियां त माफ़ करण जो त्योहार आहे उहा मूंखे तव्हां माफ़ु कयो हाणे ईदी वठी माफ़ करण जो त्योहार आहे 2011 खां मां तुंहिंजे ज़ुल्म जो शिकार आहियां ख़ुशी जो त्योहार आहे उनमें गिव एंड टेक आहे असीं बचपन में ईदियूं वरितियूं थिए हाणे ॾियण जो दौरु आहे वरी सिर्फ़ु ईद ॾियणी वठणी न आहे ॿारनि सां सिर्फ़ु गेम न आहे ईद जेके आहिनि उहे तमामु सुठियूं मैसेजिस असांखे छॾे थो त तो जहिड़नि माण्हू खे घटि में घटि हिन ईद ते हा करणु खपे चवण जो मक़सदु इहो आहे त ईद में ख़ुशियूं ₹10 ॾिनासीं हिकिड़े ॿार तव्हां मां उमेद बि इहा कजे 10 जो दौरु न आहे हाणे ₹1000 जो दौरु आहे ₹1000 तव्हां 1947 में ॾाया हो 1947 में अच्छा एज 10 छोड़ो हिकिड़ो ॿार न हो न पुट ॿारनि जा अंबार हुया इहो गुड शॉट हो अंबार हुया ॿारनि जा लाइन लॻी पई ॼण ईअं शालीमार हुजे हा हिकिड़ी दस्ती ख़तम थी त ॿी दस्ती ख़तम थिए टी वरी थोरी देरि खां ॿारनि खे चयोसीं मां सिगरेट पी अचां पोइ तव्हां जश्न आज़ादी नोट रखो न ॿारनि खे ख़ुशी जेका आहे सच ॿुधाए हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध सच बचपन जो यादगार को वाक़ियो ईद जो अॼुकल्ह त हाणे कोरोना अची वबा जो दौरु आहे त अॼुकल्ह ॾाढो SOPs आहिनि खोट सां असांखे मतिलबु अमल दरामद करिणो आहे न कंदासीं त ख़बर अथव बचपन जो यादगार को किस्सो ॿुधायो ईद वारो बचपन वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी बचपन ॾाढो ख़ूबसूरत हो ॾाढो हसीन मां बचपन में डॉन हुउसि
हाणे बि डॉन ही है यकीन कर आउं डोन आहियां मशहूर ऐं आहे सेट ते तव्हां दोस्तनि जे साम्हूं हाणे तू बि अंडरटेकर पर आउं तोखे ॿियो नालो ॾिनमि काली 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 यादि तो काशिफ खे आउं काली बि चवंदो हुउसि काली खली नंढड़े कद वारो न कली ॻोठ त वॾे में क़दार सजी भाई ॻोठ में अमूमन कुझु कैरेक्टर हूंदा आहिनि उहे कुदरती ठहियल हूंदा आहिनि हाँ 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 पोइ उन कैरेक्टर जे कॾ ॻोठ जा तक़रीबन छोकिरा जेके हूंदा आहिनि उहा जेका टही हूंदी आहे पोइ उन खे सरगुना करे करे डॉन करे छॾींदा आहिनि मूंसां इहा सिचुएशन हूंदी हुई ईद जॾहिं थींदी हुई त सभई छोकिरा मूं वटि ईंदा हुआ सही त हिकिड़ी ईद असांजी अहिड़ी ज़िंदगी में गुज़री असां सखर वियासीं घुमण जे लाइ हिकिड़ो ॾींहुं रहियासीं फिल्मूं ॾिठियूंसीं खाधोसीं पीतोसीं मूंसां गॾु 15-20 ॼणा हुजनि हा ॿिए ॼाणे असांखां सभु पैसा ख़तमु थी विया कंहिं वटि रुपियो बि कोन हुजे हाणे सखर खां शिकारपुर 35-40 किलोमीटर आहे हा बिल्कुलु अच्छा कंहिं वटि बि पैसा कोन हुजनि सही असां ट्रेन में चढ़ियासीं उतां ट्रेन में हाणे टिकट वठण वारो जॾहिं आहे त 15 माण्हू लिकऊं किथे मां त बाथरूम में हली वियुसि हमेशा कमु ईअं ई कंदा हुआ इहा फेवरेट जगह हुई न आप फेवरेट सत ॼणा जगह हुजनि हिकिड़े बोगी जे वारे में 7 ॼणा मूंसां हुजनि 2 साल छा हाल थियो ॾिसो यादि अथव जहिड़े वारो जहिड़ी हितां लिकी पिया हुया त जहिड़े शूट ते हलिया हुआ बाथरूम में लिखंदा अच्छा, अदा तव्हां अॻियो वियो इहो किसां शेयर कया मज़र हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मां किसो कंदुमि। कंप्लीट कयो जी सर मां तुफैल भाउ सां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि मां हिकिड़ो टाइम हिकिड़े भेरे मां ऐं तुफैल भाउ निकितासीं टूर ते गॾु लिटरली ॿुधायां थो जेतिरो हिननि जो फैन क्लब आहे न मां परेशान थी वियुमि डेफिनेटली ही इज अ ह्यूज फैन क्लब एंड लाइक मां ॾाढो फ़ख्रु फील पियो तुफैल भाउ मूंसां गॾु आहे यार तुफैल भाई अॻियां हलो। असांजो प्राउड आहे इंटरनेशनल सेलिब्रिटी ऐं आहे उहो टूर मूंखे अॼु ताईं यादि आहे मतिलबु काफ़ी साल पहिरीं ॾाढो मज़ो कयोसीं घुमियासीं पूरो सिंध मतिलबु असां टूर ते निकितासीं सरपुर अॻिते यादगिरी हुयूं रेल में चढ़ियो सही शिकारपुर खां रेल में चढ़ियो 15 ॼणा हुयो हाणे तव्हां वॉशरूम में लिखो शिकारपुर में न चढ़ियासीं जैकाबाद में असीं सखर में चढ़ियासीं सखर ईद करण वियासीं सही। सभु कुझु कपाए वेठासीं ऐं हिकिड़ी राति सॼी राति रुलियासीं सही हाणे सुबुह जो मां चयो छोकिरनि खे हिकिड़ा खे पुछा कयोसि मां चयो तो वटि पैसा आहिनि पाण ट्रेन में चढ़ी करे घर पहुतो रुपियो बि कोन्हे पोइ मां चयो 16-17 ॼणा कंहिं वटि पैसा कोन्हनि ॻोठ कीअं पुॼंदासीं खैरियत सां पहुची वियो न पुगासीं कीअं न काथे असां बाक़ा- पुछणु ॿुधाए असां बाक़ाइदे स्टेशन ते ॿधासीं अच्छा असांखे शिकारपुर स्टेशन ते पुलिस खणी वई पोइ माइटनि असांजी अची जान छॾाई बाबा हिन जा 10 रुपया टिकट जा Very वठो sad. असांजे छोकिरनि जी ईद ख़राब न कयो हाणे इहा ईद हुई ओके हाणे इन ईद में मुंहिंजी तक़रीबन कोई एज 12 हा, 12 13 साल बचपन जो वाक़ियो आहे तव्हां त मारवाड़ी ईअं इहो हा ॿुधाए। त चओ मज़र जीअं तव्हां गॾु विया आहियो सर आउं त किसल ॿुधा हलन न इहे ॿुधल किसा आउं बिल्कुलु, त मारवल पहिरियों- इहो ॿुधाए मारवल मां बि ज़रूर उहो ई चोरी कई पुछण थी बि माने चाहियां। की करे नंढे हूंदे चोरी ईद ते को शयूं चूड़ियूं वूड़ियूं मावल आप वठां, पहिरियां हुन त कोई पुछां। यादगार सीन ॿुधायो असल में बचपन जा जेके बि सीन आहिनि उहे अच्छा ये यादगार ई पता आहिनि है असां माना सम्झो माना ब्रेक अची वेंदो कमर्शियल दोले तव्हां ॿुधाए छॾियो हवाल ॾिजो न हाँ? कमर्शियल बचपन में जेके थींदियूं आहिनि उहे सभु यादगार ई ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ी अहिड़ी छो जेको त न बचपन विसरंदी आहे। वापसि नथो अचे बेशक। ऐं पंहिंजो नालो छा वाक़ई में मूं चोरी त कई आहे आउं चवां पर शिकिल ॾिसी सुञाणो न आउं माना जी बि चोर रही आहे आउं बि रहियो आहियां ईअं न आहे त को मतिलबु एॾी घणी चोरी कई आहे न न वॉशिंग मशीन तव्हांजो चवण जो मतिलबु हिन जो चवण जो मतिलबु असां बैंक टके थी नॉर्मल नंढी चोरी 5 रुपया 10 रुपया घर जी काई शइ न मुंहिंजूं दोस्तूं हुयूं त हू जॾहिं Gang मतिलबु बाज़ारि वञनि पियूं मां त नंढी हुयमि ओॾी महिल त मूं पहिरियों बाबा खां पैसा घुरिया उन ओॾी महिल चयो हाली नथो ॾियां पोइ ॾींदसि त उन खां बाद में वरी जॾहिं बाबा जी खमीज़ पई हुई त मां वरी उन मां जेको मुंहिंजो हाल हुयो जेको बाबा जो हाल हुयो सभु घणी हाल पर सजी तू नहीं हला तुझी लगे ये शिकिल तो घर जा पैसा मिलदा हो माना सौदे जा पैसा कत कंदो हो तो मतलब सुनाणी तो साॻिया कम ते शिकिल ही थी ॿुधाए त ईअं था पुछो हीअ जेके असांखे ॾिसनि पिया उहे चवंदा हीअ अॻु में बि हिनखे ॿुधाए आया आहिनि त बाबा हीअ असां सां सवाल कजां त न न आउं मजाक नेचुरल तो पुछा तो माना यादगार मतिलबु पोइ तव्हांखे इहो हथु ॾिसण वारो बि कारोबार शुरू करणु अॼुकल्ह मुंहुं तो ॾिसां तो सजी तू नहीं हल तुझो यादगार वाक़ियो किसो को आहे यार वाक़िया त कुझु ख़ासि न हुया पर इहो हूंदो जॾहिं मां नंढड़ो हूंदो हुउमि न त ईदी मिलंदी त मां छा कंदो हुउमि नवां कपिड़ा पाए पाड़े में निकिरी वेंदो हुउमि पोइ हाणे जेको अंकल मिले जेको वॾा मिलनि साम्हूं बीह रहियासीं मिस्किन शक्ल जवाब पैसा
वो ये साईं ॾाढी ईदी मिलंदी ईअं भरियल मतिलबु जेब हूंदी त मुंहिंजो पीउ पुछंदो ई आंदई किथां ही कहिड़ा चाचा निकिता अथई न तव्हां ॿुधायो तव्हांजो कोई बचपन जो यादगार वाक़ियो हाणे इहो यादि ई न आहे मुंहिंजी मेमोरी डिलीट थी वई आहे हुन हार्ड ड्राइव जेका डिलीट थी वई आहे करप्ट थी वई हिनखे यादि न आहे 2011 ताईं यादि आहे हुन खां पोइ त यादि न आहे एॾे त यादि हूंदी कुझु की तव्हांजी कुझु त यादि हूंदो छा ॿुधायां छा ॿुधंदा अहिड़ा खोड़ सारी मेमोरीज़ न बसि हिकिड़ो कुझु अहिड़ो ॿुधाए छॾियो एॾो छा न ॿुधायो छा कोन थो ॿुधायां एक्चुअली मूंखे ईअं एॾी एक्साइटमेंट कुझु यादि आहे न मतिलबु तव्हां बचपन खां बि सुठा आहियो ख़बर आहे तव्हां छोकिरे खे मोगो करे छॾियो न तव्हांजो मक़सदु इहो आहे त तव्हां बचपन खां ई सुठा आहियो सही आहियो न तव्हां स्काई मां भला पीके थी लथा न आउं डाउनलोड थियो आहे न लथो आहे ठीकु आहे ऐं बिल्कुलु नॉर्मल पर सच मुंहिंजियूं रहियूं न आहिनि कहिड़ी हूंदी मतिलबु कपिड़नि जी एक्साइटमेंट हूंदी जूतनि कपिड़नि जी एक्साइटमेंट उहा हुन लाइ जल्दी कंदासीं कपिड़ा वठूं कॾहिं दर्जी लेट करे न वञे इहा त हर कंहिं में हाणे आहे कोई असां ॾिस न मुंहिंजा केॾा सारा फ्रेंड्स ॿुधनि पिया त मां चोरी कई आहे नंढे अच्छा हिन जॻह मां थी ॿुधायां बस मुंहिंजो तोखे तूं ॿुधाए छो ही गॾु हुई न मां पंहिंजो थी ॿुधायां दुआ जो ॿुधी था मां पंहिंजो थी ॿुधायां मुंहिंजी किन्नी आदत हुई हा किन्नी आदत हुई बचपन में हाणे ॿुधायां थी न लेट मी यादि करे न यादि आहे मूंखे यार जेको मुंहिंजे कज़न्स हुयूं न उन्हनि खे सभिनीनि खे असांखे ईदी मिलंदी हुई त असां वेही जे छोकिरियूं हेठि वेही न काउंट कंदियूं आहिनि यार एतिरा तो वटि घणा थिया आहिनि हो ॾिसनि कंहिंजी ईदी वधीक हूंदी हुई न मूंखे साड़ थींदी हुई यार मुंहिंजी ईदी घटि आहे उन्हनि जी जो एतिरी छो आहे हाणे बि आहे हा जेको सम्झी ॾिस कूड़ थो वञे सवेरे क्यूट चयो हा वरी अच्छा ओके त पोइ मां हिनखे चयो यार मुंहिंजी ईदी घटि छो आहे त चए थी सभिनीनि खे पंहिंजी मिली आहे तूं छो हरू भरू नियत ख़राबु थी करीं पोइ मां पोयां वञा पंहिंजे बाबा जे ईदी कम पइजी वई आहे ईदी त ॾियो चयो त सुबुह त दी ॾिनी आहे तोखे हाणे छा थियो अथई घटि आहे अच्छा हे वटि रख पोइ मां ॿाहिरि वरी मूंखे ईदी मिली हो सीन मूंखे इलाही यादि ईंदो आहे नवां नोट जेको आहे उहो कलेक्ट करणु ॾाढो शौक़ु हूंदो त नवां नोट्स हिन करे चवां पई सभिनीनि खां छो पियो घुरी हाणे ॾियो भला ॾियो हिते ॾियो लाइव थो वठां अॼु आउं लाइव चवां थो तुफ़ैल सभु ईदी तव्हां ॾियणु मुंहिंजी ईदी ॾियण जी उमिरि न आहे पोइ बि मां नंढनि खे ॾेई छॾी आहियां बाक़ी तव्हां अगरि ॾियणु चाहियो त मां वठण लाइ तयारु आहियां तुफ़ैल तव्हां मार्वल आपी खां मां वठी चुकी आहियां न असल में तव्हां सां महिमान आहियो न तव्हां सां कोन वठंदसि तव्हांखे ईदी ॾियणु खपे छो त तव्हां एॾियूं ईदूं ॿाहिरि कयूं आहिनि मार्वल आपी असां वटि इलाही टाइम खां पोइ आया आहिनि हिकिड़ो मिनट ॻाल्हि ॿुध हाणे तोखे वधि में ईदी केतिरी मिली आहे वधि में हाणे यार केरु ईदी अचानक नंढे हूंदे बचपन जी यार मूंखे हुन टाइम 3-4 हज़ार या 2,000 बि मिलंदा हुआ न मां एॾी ख़ुशि थींदी हुयमि अलाए छा थी वियो 2,000 मतिलबु गाॾियूं वठंदोसि गाॾियूं ब्लू ग्रीन पुलिस जी गाॾियूं नंढियूं गाॾियूं वठी करे उहो उन ते दड़का न मां हो गलक न हूंदो आहे हुन में अंदरि रखी छा कयां सेव करे जेॾी महिल सभिनीनि वटि ख़तम थी वेंदी हुई न पोइ मां कढंदी आहियां यार हाणे छा कयां हाणे पैसा सेव कंदी आहीं अल्हम्दुलिल्लाह कॾहिं कॾहिं करे वठंदी आहियां न त हूअं तूं सखी त आहीं यार आऊं यार तुंहिंजे लाइ ज़रूरु एप्रिशिएट तूं सखी यार हूंदा आहिनि त सभिनीनि जा न आहिनि त पोइ न आहे आऊं लाइव चवां थो जो मतिलबु छा आहे सखी पिया खे इहो सखी पिया खे मिली त चओजां चांदनी तो साण चांदनी तो बट आऊं हिनखे शूट्स ते ॾिठो आहे दुआ जी ॾाढी सुठी क्वालिटी आहे हीअ हिकिड़ी सुठो इंसानु आहे आऊं हिनखे एप्रिशिएट कंदो आहियां दिलि सां थैंक यू ऐं खान साहब हाणे तव्हां भला हाणे छा करे तव्हांजी ॻाल्हियूं तव्हां बि चाहे कुझु त ॿुधायो हाणे छा था ॿुधायो भला तव्हां छा ॿुधंदव मां छा ॿुधंदो सॼी तूं कुझु ॿुधाइणु चाहे थो ओवरऑल कुझु पंहिंजी मेमोरी इटली ईदियूं कयूं कुझु न इटली हिकिड़ो ॾाढो सुठो मुल्क आहे पर मां मिस जो कंदुमि इहे जेके असांजे ओकेजन्स आहिनि ॾाढो मिस कंदोसि हुते छो जो इहे ॻाल्हियूं दोस्त यार तव्हांखे ख़बर आहे मां जॾहिं सिंध में मतिलबु लथो आहे सीरियसली तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां सिंध जी ख़ुशबू ई पंहिंजी आहे इहा ख़ुशबू मूंखे किथे न मिली वर्ल्ड में इहा स्मेल उहे किथे न मिली उहो प्यार एयरपोर्ट ते बसि मां लथो आहे मूंखे अची वई फीलिंग्स अची वयूं तूं छा मिटी हणी आई आई फ्रेगनेंस माय स्मेल मां हीअं इन करे चयो मतलब फ्रेगनेंस त सम्झी स्मेल अरे हा इहा दुआ तूं एयरपोर्ट ते हुई छा यार तव्हांखे मां ॾिसां त मां तव्हांखे वेलकम कयां बिल्कुलु इहो दुआ जो बिल्कुलु असांजे सिंध में जेको अचे इलाही टाइम खां पोइ असांजो फर्ज़ आहे उन्हनि खे वेलकम करणु मुंहिंजा इटली में ॾाढा सिंगर सुठा फ्रेंड्स आहिनि पर जेतिरो राग मेलोडी असांजा सिंधी
ऐं असांजे पाकिस्तान जा माण्हू ॻाईंदा आहिनि उते नथा ॻाए सघनि अच्छा, सही। उहो टैलेंट बिल्कुलु उते सही। न आहे बिल्कुलु ऐं हू जॾहिं ॿुधंदा आहिनि उहो ॾाढो एप्रिशिएट कंदा आहिनि असांखे खान साहब तव्हां छा था ॿुधायो हाणे मां सां ॿुधंदा हुया ख़ान साहब सां जेको ॿुधाए सर कुझु त ॿुधायो जेको ॿुधाए तो फिर थोरो शिकिल थोरो प्लीज़ हैप्पीनेस ख़र्ची रही है What is this? यार रिव्यू पाए करे जेको मज़र, What is मां this skill? सोचां पई मतलब कि Excuse me. हिन सेट खां पोइ तोखे ॿाहिरि बि हलणो आहे कुछ आहे मतलब छा आहे शिकिल, what is this शिकिल? स्माइल प्लीज कैमरा एक्शन रोल हाँ बस हाणे छॾ मां सम्झ में कढो खोट था जुमला मूंखे ॿुधाइण में अचनि नथा अरे तूं ॾाढी मज़र होती है गट जी मां इहो थी मार्वल चवां आपकी तो ॻाराइणु खपे हाणे गानो तो फिर लगा तो फिर तव्हां पंहिंजे मथां बंदूक हलंदे रखो सही आहे हमेशह धंधो तव्हां इहो रहियो ई आहे खान साहब तव्हां ॻायो चले एक खूबसूरत ट्रैक उन्हनि दोस्तनि जे लाइ उन्हनि प्यारनि पिरियनि जे लाइ जेके ज़िद्दी ही न घणा मां ज़िद्दी कुझु बि थी पए हे पई ईद आहे मां ईंदुसि तोॾे यार भले वाह। पोइ तुंहिंजा माइट मूंखे मारे विझनि पाड़े वारा साड़े विझनि वो ट्रेन बंदि हूंदी तॾहिं बि ईंदुसि हा बस बंदि हूंदी तॾहिं बि ईंदुसि कोरोना खां बचाए करे तॾहिं बि ईंदुसि क्या बात है ऐं मां ईंदुसि इहो तोसां वाइदो आहे हा हा इहो वाइदो आहे दुआ मतलब उहा जेके न आया आहिनि मतलब की बि करे अचणो आहे अचिणो आहे अचिणो आहे। हे ख़ूबसूरत ट्रैक उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके ॾे परॾे असां ॾिसनि था जी मौला जी मौला जी दिल जो दिल बर हिकड़ो बेली घणा कान कजन दिल बुझे के हिक खे थोड़े सवे प्यास कन उहे दिल विला चेजन जी भाई जेके दर दर लाइन दोस्त आंख का दिल भवे कातिल तेरा तिल तिल कातिल और एक मेरी जान के लिए सैकड़ों कातिल का आईना है कि आईने के मुकाबिल कातिल मुझको डर है कहीं लड़ जाए ना कातिल का अब मैं समझा तेरे रुखसार पे तिल का मतलब दौलते हुस्न पे चौकीदार बिठा रखा आऊं तई दुस प्यो प्यारा तू अचण दिया माही मेरे दी चाल अवलड़ी जी में पहला पाया मोरा गुलाम फरीदा मैं दोज़ख सड़ साजे यार वलो मुखमो 1 2 1 2 3 4
बगीचे में मिठा पोए तू रंगण दी देस बगीचे में मिठा पोए तू रंगण दी आंगरी तर चले पे हम से मत जो तू भी घड़ा दी जान दी आउत इंदुस प्यो प्यारा तू अचण दी आन दी आउत इंदुस प्यो प्यारा तू अचण दी आन दी नाचू थी नचंदुस अग्या तो तू नचण दिया नाचू थी नचंदुस अग्या तो तू नचण दिया तर झले भी हम तुसे मत ही जो तू बिगड़ दिया नदी आउत इंदुस प्यो प्यारा तू अचण दी यार दी हमने तुमको चाहा हमने तुमको चाहा तुमने चाहा किसी और को खुदा करे तू जिसे चाहे वो चाहे किसी और को सुन सदा ही आखिरी एजाज़ जी सुना सनम सुन सदा ही आखिरी रुख चुमन चाहा तो तुही जो तू चुमन दिया नदी रुख चुमन चाहा तो तुही जो तू चुमन दिया नदी तर झले भी तुसे मत तुही जो तू बिगड़ दिया नदी आउत इंदुस प्यो प्यारा तू अचण दिया नदी आउत इंदुस प्यो प्यारा तू अचण दिया नदी वाओ अॼु यार अॼु मां एटलीस्ट चवां थो अॼु वाह जी त थी आहे भले जंहिंजी बि त थी हुजे असांजी वाह जी त थी आहे हा मूंखे मां सां ज़रूरु इतफ़ाक़ कंदा जेको ओबी में वेठा बि आहिनि सर वाह जो मज़ो अची वियो धक लाए छॾियो बिल्कुलु इलाही मज़ो आयो धक लाए हा करे छॾ न छा थो सम्झे हाणे छा थो कमर्शियल ब्रेक वठिणो आहे ब्रेक खां पोइ हिकिड़ो वठंदासीं कमर्शियल ब्रेक काॾे न वञिजो ॾाढो मज़ो आहे हीअं वियासीं हीअं मोटी आयासीं
वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भलीकार वेलकम। असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु आहिनि, घरबाती मौजूदु आहिनि ऐं गाना ॿुधी हे गानो जेको असां ॿुधो हुन में असां एॾो घुम थी वियासीं, मतिलबु कि इलाही इंजॉय कयो यार। अॼु फील पियो थिए वाक़ई ईद आहे। पोइ कीअं लभियो तव्हांखे? अमेजिंग अमेजिंग वध ॻाल्हि चवां न ॾाढो मज़ो आयो तो फ़ैल आऊं त ईंदसि बसि ज़ोर ई ईंदसि हा छा चई दुआ जॾहिं ॻाल्हाईंदी आहे त मूंखे पीटीवी जो हिकिड़ो ड्रामो जानू जर्मन यादि ईंदो आहे। चई आस्ते आस्ते इंग्लिश ॻाल्हाइण जो फ़र्क़ु हूंदो आहे न, बसि तव्हांजो एक्सेंट एॾो प्यारो लॻंदो आहे, सुठो आहे। ऐं तव्हां क्यों चई चुको आहे न। हा हुन त हुन जेके हुन लफ़्ज़ तव्हांजे ॾाढो प्यारो आहे रियली। मां बि जीअं को अंग्रेज़ सिंधी थो ॻाल्हाए, बसि पोइ बि कोई ग़लती हुजे त तव्हां ॿुधाइजो न असांखे। न फीलिंग्स आहे न। तव्हां अगरि मिसाल जे तौरु मां पंजाबी या सराइकी, मां पंजाबी या ॿी का ॿोली ॻाल्हाईंदुसि त उन ॿोली वारो माण्हू मूंखां घणो मज़ो वठंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हां कुझु चवणु चाहियो? बेसिकली त मां उर्दू स्पीकिंग आहियां वधीक, जेको मारवाल आप हाणे ॿुधाइनि पई चाहिनि। प्लीज़ खान साहब प्लीज़ कुझु कमेंट्स थी कोई वञे। खान साहब न आहियां ना हो तव्हांखे मज़ाक हमेशह चवंदो आहे खान साहब। असल में तव्हां सभु टई मतिलबु हिकिड़ी वीचारी छोकिरी खे घेरे वेठा आहियो। बसि सिंधी एॾे चवनि पिया त चई सिंधी पंहिंजो अंग्रेज़ी सिंधी पियो ॻाल्हाए, तव्हां पर हू ॻाल्हि सही पई करे त अॼु मूंखे लॻे पियो त ईद आहे। ॿुधायो मतिलबु मां सिंधी हाणे ॻाल्हायां पई त न माशाल्लाह तमामु सुठी थी वई आहे। तव्हांजे लाइ कुझु चवणु थो चाहियां, तव्हांखे शाबाश आहे। ऐं मतिलबु तव्हां गैर सिंधी थी करे एॾो सुठी सिंधी ॻाल्हाए थो, सुठो ॻाईंदा आहियो तव्हां, ऐं दिलि सां चवंदा ॾाढो सुठो। सुठी ॻाल्हि आहे, सिंध में रहे थी, सिंधी ॻाल्हाए थी, हाणे गुजराती थोरी अक्सर करे मुंहिंजी हिकिड़ी क्लास में आदत हूंदी आहे, लास्ट बेंचर रहियो आहे, ऐं जेको अक्सर खे ताड़ियूं वॼाईंदो हरू भरू, ऐं माण्हू वॼाईंदा हुआ। असांखे खान साहब कलाम ॿुधायो, ॾाढो मज़ो अचे त असांजे ॻाइण खां तव्हांजो गानो हुजे वधीक। गीत सूफ़ी ॿोल आहिनि ऐं मुंहिंजो मुर्शिद आहे जिन्हनि जी मां मुरीद आहियां, दरगाह रोहिल फ़कीर। वाह वाह त वाह 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 क्या बात, वाह जी वाह। तू मीठा तेरी जात मीठी, तेरी मिठड़ी मुर्शिद ज़बानी, तेरा हर एक गुफ्ता मुर्शिद मेरा, मेरे दर्दा दरमान, बर्बाद बिड़े बस पोसन बुठल थी सिराजी रब घट में गंगा घट में जमुना, घट में